त्राही बि पाण इहो कीअं थो थी सघे। दुनिया में लिखियल मेटबो आ, नंढड़ो ॿार पटी लिखंदो आ, उस्ताद चवंदो आ ग़लति लिखी आयो हई, मेटे ॿियो लिखी आ, ग़लतीअ जे करे मेटबी आ। मौला तुंहिंजो लिखियो ग़लतीअ खां पाक आ। दुनिया में लिखियल मिटबो आ, अखर लिखिया थई पर सुहिणा कोन लिखिया थई, मेटे वरी सुहिणा लिखो। ओ मुंहिंजा मौला अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल, मौला तूं बि सुहिणो, तुंहिंजी पसंद बि सुहिणी, पोइ तुंहिंजो सुहिणो लिखियल मिटिजे छो थो। मुंहिंजो रब जवाब ॾींदो आहे, गौर सां ॿुधजां, मां लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां, वरी मेटाईंदो पंहिंजे दीवाननि जे मर्ज़ीअ सां। ॿुधो अथव न त अल्लाह जी हई फ़कीर मोटाईंदो आहे, अल्लाह जी हई फ़कीर मोटाईंदो आहे, पर फ़कीर जी हई वरी मुंहिंजो रब कोन मोटाईंदो आहे। इहो मिसाल कीअं ॾिनो वियो, थोरो अर्ज़ करे घणे अर्ज़ करण जो मूड में हाज। इहो मिसाल छा ते ॾिनो वेंदो आहे? हज़रत मूसा कोहे तूर ते वेंदो आहे, बे औलादी औरत रस्ते में ख़बर आहे त हज़रत मूसा ईंदो, त रस्ते में वेही रहंदी आहे। ऐं अल्लाह जा नबी अल्लाह जे दरबार मां पुछी अचिजां त मूंखे पुटड़ो आहे या नाहे, पुटड़ो आहे या नाहे। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते अर्ज कंदो आ, मौला सवालण रस्ते में वेठी आ, जवाब मिलंदो आ, ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा वञी जवाब ॾींस त तुंहिंजे मुक़दर में पुट लिखियल नाहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटंदो आ, अचे जवाब ॾींदो आ त तुंहिंजे मुक़दर में पुटड़ो लिखियल नाहे। औरत मायूस न थींदी आ, पीउ खे सखणे खे लोॾींदी आ। ॿिए ॾींहं ते हिकिड़ो फ़कीर ईंदो आ, कपिड़ा मेरड़ा लॻा पिया आहिनि। गौर कजां, हज़रत मूसा खे ईअं कोन चयईं त अल्लाह खां पुटड़ो वठी ॾे, हज़रत मूसा खे ईअं चयईं त रब खां पुछी अचिजां त पुटड़ो आहे या कोन्हे। जवाब मिलियो त कोन्हे। मायूस न थी फ़कीर आयो, चई माई पुटनि सां त हिंदोरा सभु का लोॾींदी आ, तूं बिना पुट जे हिंदोरड़ो पई लोॾी। अर्ज़ थी करे सुहिणा फ़कीर, इन करे थी लोॾियां त मन को अख वारो ॾिसे, मुंहिंजे अंदर जी बाहि समझे ऐं मुंहिंजे लाइ हथड़ा खणे। रब मुंहिंजे झोलीअ खे साओ करे छॾे। ओ पुटड़नि जो सवाल करण वारा, दिल हाज़िर करे वेह, अॼु इमाम हसन ऐं हुसैन जे बचड़े जी महफ़िल आहे। याद रखी छॾजां, 11वीं पीढ़ीअ में महबूब गौसुल आज़म हसनी हुसैनी बचड़ो आहे। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रुगी तुंहिंजे दिल खे खोले वेहण जी देर आ, मालिकनि वटि देर कान्हे का। फ़कीर निहारे चयो, माई ये टपड़ पंहिंजा वेड़, हल अंदर, 12 महीने मां ईंदुसि, पर तुंहिंजे झोलीअ में पुट हूंदो अल्लाह जे हुकुम सां। माईअ देर कान कई। इते हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां, असां वटि अजीब ॻाल्हि हूंदी आहे, दुआ घुराइबी आहे, साईं मथे में सूर आहे, मुर्शिदनि खे चयो साईं मथे में सूर आहे, दुआ घुरो। साईं दुआ घुरी, साईं इहो थोरो घर में बि चाकाई कान्हे, दुआ घुरजो। वरी साईं दुआ घुरी, साईं थोड़ी मेह खे बि मिड़ई दस्तक लखावणी थी पिया, दुआ घुरजो। असल में ॻाल्हि इहा नाहे त 3 दफ़ा छो दुआ घुराई, ॻाल्हि इहा आहे त हुनखे यकीन कोन हो। जे हिनखे यकीन हुजे हा त हुनखे पक हुजे हा त अल्लाह जा सालिह बाना जॾहिं हथड़ा खणंदा आहिनि, खणंदा हिकिड़े जे लाइ आहिनि, दुआ हुज़ूर जे उम्मत लाइ घुरी छॾींदा। याद रखी छॾियो, घुरण जो भी हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे। तवज्जो कयो, ओ कच्चे जे बहराड़ीअ में रहण वारा, हिकिड़ो फ़कीर हूंदो, फ़कीर आहे, ख़ैर ॾे बाबा, ॿुधी कोन थो ख़ैर ॾे, पर उन खे दिलि ॾियण ते कान चवंदी आहे। हूअं इरादो हूंदो आहे, फ़कीर में ढंग ई कोन्हे, हिकिड़े लाइ दिलि कान चवंदी आहे, पर दर ते आवाज़ ॾींदो आहे को जेको अल्लाह जे नालड़े ते मां मिस्कीन रखे अल्लाह जे गंज मां दे। अंदर घर वेठो हूंदो हई,
दिल तुझी आवाज दींदिया रब जे नाले ते वनी दई अचा नाले त हुन भी अल्लाह जे घुरियो नाले त हिन भी अल्लाह जे घुरियो हुन जो अंदाज हठ वारो हो हिन जो अंदाज निमाणा पवारो आ घुरदो सब को आ मगर घुरण जो अंदाज अलग हूंदो आ जॾहिं पाण खे गुम करे पो घुरबो आ रब जी ज़ात बग़ैर देर जे वंड ॾेई छॾींदो आ नालो न खणंदुमि सिर्फ़ ॻाल्हि तो कयां हिकु वॾो रईस अमीर माण्हू पुट जो औलाद न न्याणीअ जो कोन ज़मीनूं हज़ारे एकड़ ने ठिकड़े माण्हूअ खे तंग कयईं उन वञी कंहिं अल्लाह जे काबिल जे दरबार में दुआ घुरी त क़िबला ॾाढो नेक आहे निमाज़ी आहे हाजी आहे हर साल हज ते वग़ैरह 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 सभु नेकियूं अथसि औलाद कोन अथसि बुज़ुर्ग चयो भाउ अल्लाह ॾींदुसि ॿियो दफ़ो चई क़िबला ख़ासि महिरबानी कयो बाबा अल्लाह ॾींदुसि वेही रहियो सुहिणा बसि सवाल ई थी आयो हां उन जो नालो वठी दुआ घुरो पाण फरमायो वञी चवीसि त 3 जुमा जुमो अचे असां वटि पढ़े पर वॾेरो थी न अचे फ़क़ीर थी अचे वॾेरो थी न अचे माना लैंड क्रूज़र ते न अचे नौकरनि सां गॾु न अचे गरीबी हाल करे सादड़ा कपड़ा पाए फ़क़ीर थी अचे जेॾी महिल हू आयो अचे उनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध साईं खे न हुई दुआ घुरी त न दुआ घुरे मूंखे दुनिया में ख्वार छो थो करे याद रखी छॾजां ओए मुसलमान वॾो राज़ हूंदो अथई इन हठ खे छॾण में वॾाईअ खे छॾण में तूं असां हठ ऐं वॾाई कोन छॾींदा आहियूं असांजी वॾेरप ख़तम थी वेंदी वॾेरप तुंहिंजी केतिरा ॾींहं हलंदी हे जिस्म तुंहिंजो ख़ाकी आहे हिकिड़े ॾींहुं ख़ाक में मिलणो आहे ऐं मुसलमान इहो ॾाढ छॾ इहा वॾाई छॾ उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे गोठ जो अमीर गाल चढ़ी आई गोठ जो अमीर पुटड़ा अल्लाह उनखे 7 ॾिना घणा ॻाल्हायो घणा पुट छो त अॻे बुज़ुर्ग सखी हूंदा हुया बस जेको वींदो हल 7 पुट खण इहे मिंट करे गंज ॾेई छॾींदा हाफ़िज़ साहब देर न कंदा हुया छो त घुरण वारा सची नियत सां वेंदा हा अॼु घुरण वारो अलाए कीअं थो अचे पोइ ॾियण वारो बि जहिड़ी नियत तहिड़ी मुराद न त जवान अॼु बि वेठा आहिनि 7 पुटनि जो पीउ आख़िरी पुट ॾाढो प्यारो आहे उन आख़िरी पुटड़े छा कयो कहे वॾेरे जे पुट जो खून करे विधो वॾेरे जे पुट खे खून कयो अना जो मामिलो बणिजी वियो बिरादर जो मामिलो बणिजी वियो ताक़त खे लोॾण लॻी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोरटनि में केस हलिया विया हेॾां पैसो हलियो होॾां पैसो हलियो हेॾां सिफारिश होॾां सिफारिश आख़िरी मरहलो वञी बीठो त हिन खे उमिरि भर क़ैद जी सज़ा आहे सॼी ज़िंदगी वञी क़ैद में लोड़े जेॾी महिल पीउ सभई वाहरो ख़त्म करे आख़िरी फ़ैसिलो ॿुधी रोई अचे घर में वेठो ज़ाल चयुसि कहे चयुसि ॾाढा नालो न वठिजो मतां लॼ थिएव तव्हां असां ज़ाल वेचारीअ खे ईअं सम्झंदा आहियूं जीअं न वेचारी चरीका सां बकरी कंहिं वाड़ मां कढी आया हुजूं या पिड़ीअ तां को ढोर वठी ओ मुसलमान अल्लाह जे इज्जत जो कसम खणी तो तोखे दस्यां इन सजण साईं जे गुलाम जा लफ़्ज़ ॿुध जेॾी महिल न ज़ाल ऐं मुड़ुस गॾु वेही रुगी पाण में ख़ुशि थी हिक ॿिए सां न ॻाल्हाए कचहरी कंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह मलाइकनि खे फरमाईंदो ओ मलाइको जी मौला होॾे निहारियो माही खान ॻोठे में ज़ाल ऐं मुड़ुस मुंहिंजे महबूब जे सुन्नत जे निस्बत में गंढिजी ज़ाल मुड़ुस थिया आहिनि ॾिसो त कीअं प्यार जी कचहरी था कनि एॾो किरामन कातिबीन खे रब चवंदो ओ गुनाह लिखण वारा तूं गुनाह मेटींदो वञ सवाबन वारे खे रब चवंदो तूं सवाब लिखंदो वञ जो मुंहिंजे मुस्तफ़ा जो उम्मती उम्मतियाणी कचहरी करे रहिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बूबक वारे साही पटराई न ख़बर हुई न मूंखे कम वठण कोन अचे ऐं पोइ चवी कलंदर ते ॾाढो जाॻियो हां पर कम नथो थिए। रस्ते सां वञे पियो, गुलाम गॾु हुया, अॻियां हिकिड़ो रिछ खे नचाइण वारो फ़कीर कंहिं ॻोठ जे ॿाहिरां ढीबिकीअ ते रिछ खे पियो नचाए। हेॾां सुहिणो उस्मान मरवंदी, नालो छा आहे? नालो वठ, सच अथव, ख़ुदा जो कसम खणी थो ॿुधायां, रुॻी न नालनि जो असां अदब कयूं त चइनि यारनि सां पाण ई प्यार थी वेंदो। उस्मान, कलंदर शहबाज जो नालो छा आहे? उस्मान। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे 3 नंबर यार जो नालो छा आहे? चो सुहिणो उस्मान। अज़ीज़ाने मन, सुहिणो शहबाज कलंदर पंहिंजे गुलाम सां गॾु वञनि पिया। साम्हूं ॻोठ जे भर में पहुता। ॻोठ जे माण्हुनि ॾिठो त सुहिणो लाल कलंदर पियो अचे।